मकसूद रिंद में मुड़स की ज़्यादती खिलाफ़ मुतासिर औरत एहतजाज कंदे इंसाफ़ जो मुतालबो किया है। महबूब न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर खैर मोहम्मद रिंद मूजिब प्रेस क्लब अॻियां फौजिया ऐं संदसि भाइरनि एहतजाज कंदे चयो त कुछ अरसो अॻु हुन कासिम ज़रदारी सां मज़हब मटाए अदालत में प्यार जो परणो कयो हो, जंहिंमां 3 ॿारनि जो औलाद बि खेसि आहे, पर संदसि मुड़ुसु ॿी औरत सां शादी करे फ़रार थी वियो आहे, जंहिं सबबि संदसि ॿार बेसहारा थी विया आहिनि। मुतासिर औरत IG सिंध SSP सांगड़ ऐं ॿियनि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त संदसि ज़िंदगी तबाह कंदड़ मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे खेसि इंसाफ़ फ़राहम कयो वञे। मूंखे मुसलमानी करे छॾे वियो आहे। हाणे बच्चा कंहिंजे आसरे न को माइट रखनि न को मुसलमान रखे। हाणे हुनजे आसरे आहियूं। छा खाइनि ॿार, छाऊं खायां? छोकिरी बीमार आहे, सॼो ॾींहुं चए थी अब्बा मूंखे हुजे त अब्बा ऐं ॻाल्हायां। मुंहिंजे भाउ सां पीउ सां रुॻो अब्बा अब्बा करे ॾिस बीमार आहे। अॼु 8वां ॾींहुं आहे नओं। हा 3 ॿार आहिनि। हाणे गुम थी वियो आहे। जिथे पुलिस ॾिसे त पकड़े हुनखे। ॿी गुरगली खणी वियो आहे कासिम ज़रदारी। इंसाफ़ हाणे कानून वठी ॾे ऐं हिकिड़ी ॼणी केॾा वञा। पंहिंजो दीन त कोन विञाए। साईं छोकिरी आहे मुसलमानी, ही हाणे साईं असां वटि भॼी आई आहे। असां चाहियूं था त ही पंहिंजे दीन में हिनखे चाढ़े साईं। वरी ॿी नियाणी खणी वियो आहे शादीशुदा। हाणे हिनखे असां पंहिंजी हिन जी दीनदारी खे असां केॾा कयूं? न असांजे रहण जहिड़ी आहे न छा। साईं महिरबानी करे उहा छोकिरी पंहिंजी असांजी मोटाए ऐं हिनखे पंहिंजी दीनदारी खे खणी वञे साईं। इहो त असां सां नाजाइज़ ई आहे साईं। हाणे हे 3 ॿार नियाणी खे करे वरी हिनखे छॾे थो, वरी ॿी खणे थो। इहा त साईं नाजाइज़ ई आहे। हा ॿी साईं ॿी खणी वियो आहे। हुनखे साईं 8-10 ॾींहं थी विया आहिनि, 10-15-20 ॾींहं आहिनि। पानी असां इहो करणु चाहियूं था साईं कानून खे साईं इहो ॻोल्हे साईं हथी कनि साईं।